न्यूज़ वलीकार माहिया ज़ुबैर खोड़ो माहिया सबाबड़ो हेडलाइंस बुलेटिन शुरुआत में शामिल कंदासीं। नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन, अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। नेब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ाऊं पेश कई। अवां खे ॿुधाई पिया इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। ज़रियनि जो चवणु आहे आफ्ताब सुल्तान इंटेलिजेंस ब्यूरो जे सरबराह समेत अहम उहिदनि ते रही चुको आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया नेब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन, ज़रियनि मूजिब नेब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई आहे, जेका इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। आफ्ताब सुल्तान इंटेलिजेंस ब्यूरो जे सरबराह समेत अहम उहिदनि ते रही चुको आहे। नेब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे, जॾहिं त इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। नेब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई। अवां खे अपडेट कयो पिया नेब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नेब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई, जॾहिं त इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। आफ्ताब सुल्तान इंटेलिजेंस ब्यूरो जे सरबराह समेत अहम उहिदनि ते रही चुको आहे। बिल्कुल नाज़रीन, ज़रियनि मूजिब नेब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नेब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई, जंहिं बाद इस्तीफ़ा मंज़ूर कई वई। आफ्ताब सुल्तान इंटेलिजेंस ब्यूरो जे सरबराह समेत अहम उहिदनि ते रही चुको आहे। ज़रियनि मूजिब नेब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नेब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नेब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई, जॾहिं त इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। आफ्ताब सुल्तान इंटेलिजेंस ब्यूरो जे सरबराह समेत अहम उहिदनि ते बि रही चुको आहे। अवां खे अपडेट कयो पिया नेब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया नेब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई, जॾहिं त इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। बिल्कुल नाज़रीन, ज़रियनि मूजिब नेब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नेब चेयरमैन वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे इस्तीफ़ा पेश कई, जेका इस्तीफ़ा मंज़ूर कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, नेब चेयरमैन इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नेब चेयरमैन पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात करण खां पोइ ॾिनी आहे। मुलाक़ात में हुन ज़िम्मेदारियूं जेके आहिनि अॻिते वधाइण खां माज़रत करे छॾी आहे। उन खां पोइ नेब चेयरमैन आफ्ताब सुल्तान जी जेका दरख़्वास्त आहे उहा वज़ीर आज़म क़बूल कई आहे ऐं संदसि इस्तीफ़ा जेका आहे उहा मंज़ूर कई वई आहे। अहिड़ी रीति नेब चेयरमैन आफ्ताब सुल्तान पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। जी गुलाम रसूल कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।